हेलो दोस्तों, आहियां मज़हर अली ऐं अॼु तव्हां सां ॻाल्हाए रहियो आहियां आंटी बाग मां। असल में हिनजो नालो आंटी पार्क त नाहे, हिनजो नालो एसटी बाइस आहे। पर जॾहिं हिते ज़मज़मा पार्क बि न हो, निसार शहीद पार्क बि न हो, ऐं ॿिया पार्क बि न हुया, थोरा पार्क हुया क्लिफ्टन में, त हिन पार्क में माण्हुनि जो घणो रश रहंदो हो। ऐं हितां जे हिकु माण्हू जे चवानी त हिते सुबुह जे टाइम में आंटीज़ तमामु घणियूं ईंदियूं हुयूं, ऐं तंहिं करे हिन पार्क खे आंटी पार्क चयो वञे थो। अॼु आंटी पार्क में आउं तव्हां सां 3 ॻाल्हियूं शेयर कंदुमि। इहे 3 ॻाल्हियूं ॾाढियूं अहम आहिनि। जेकॾहिं तव्हां इन 3 ॻाल्हियुनि ते अमल कयो त ज़िंदगी ख़ुशगवार बणिजी वेंदी। ज़िंदगी में इन्हनि 3 ॻाल्हियुनि जी तमामु घणी अहमियत आहे। इहे 3 ॻाल्हियुनि मां पहिरीं ॻाल्हि आहे नंबर 1 डोंट हेट। नफ़रत न करियो, कंहिं बि शइ सां नफ़रत न करियो, कंहिं बि माण्हू सां नफ़रत न करियो, कंहिं नज़रे सां नफ़रत न करो, कंहिं समाज सां नफ़रत न करियो, कंहिं क़ौम सां नफ़रत न करियो, कंहिं ॿोली सां नफ़रत न करियो, कंहिं सकाफ़त सां नफ़रत न करियो। एतिरे ताईं पंहिंजे दुश्मन सां बि नफ़रत न करियो। असांजी ज़िंदगी एतिरी नंढी आहे, असां वटि वक़्तु ई नाहे जो कंहिंसां नफ़रत कयूं। कंहिं ॾाहे जो कौल आहे त असां वटि मोहबत करण लाइ वक़्तु थोरो आहे, त असीं कंहिंसां नफ़रत छा करियूं। नफ़रत करण सां तव्हांजे दिमाग़ में मनफ़ी शयूं पैदा थींदियूं, तव्हांजी सोच मनफ़ी थींदी वेंदी, तव्हां मनफ़ी सोचींदव, तव्हांजा कम मनफ़ी थींदा ईंदा, ऐं इन मनफ़ियत जो तव्हांजी शख़्सियत ते असरु थींदो। तव्हांजी शख़्सियत मनफ़ी थी वेंदी। तव्हां हर माण्हू खां, हर शइ खां नफ़रत कंदव, हर नज़रे खे ग़लति सम्झंदव, हर शइ खे ग़लति सम्झंदव, ऐं इहा नफ़रत तव्हांखे तबाह करे छॾींदी, तव्हांजी शख़्सियत खे तबाह करे छॾींदी। तंहिं करे कंहिंसां बि नफ़रत न करियो, हर माण्हू सां मोहबत करियो। मोहबत करण जे करे तव्हांजी सोच मुस्बत थींदी, तव्हांजी शख़्सियत मुस्बत थींदी, तव्हांजी शख़्सियत में निखार पैदा थींदो, ऐं तव्हां कामयाबी तरफ़ वेंदव। नंबर 2 भेट न करियो, कंपेरिजन न कयो त मूंखे ॿिए जहिड़ो थियणो आहे। तव्हां ॿिए जहिड़ा छो पिया थियो? तव्हांजी पंहिंजी शख़्सियत मुनफ़रद आहे, त तव्हां ॿिए जहिड़ा छो पिया थियो? तव्हां पंहिंजी शख़्सियत में निखार पैदा करियो, तव्हां वधीक महिनत करियो, तव्हां सुठा ख़्याल पैदा करियो, त तव्हांजी शख़्सियत बहितरीनु थी वेंदी। ऐं जॾहिं तव्हांजी शख़्सियत बहितरीनु थींदी, तव्हां महिनत करे घणो कुझु हासिलु कंदव, त तव्हांखे ॿिए कंहिं जहिड़ो थियण जी ज़रूरत ई न आहे, बल्कि माण्हू तव्हां जहिड़ो थियण जी कोशिशि कंदा। भेट करण सां तव्हां पाण खे न ॾिसंदव, पाण खे इम्प्रूव न कंदव, पर तव्हां ॿियनि खे ॾिसंदा रहंदव। तंहिं करे तव्हांजी शख़्सियत कमज़ोर थींदी वेंदी, तव्हां में सेल्फ कॉन्फिडेंस ख़तमु थींदो वेंदो, तव्हांजी शख़्सियत में को निखार पैदा न थींदो, ऐं तव्हां नफ़सियाती थींदा वेंदव, कंफ्यूज़ थी वेंदव। पर जेकॾहिं तव्हां पंहिंजो पाण खे ठाहिणु शुरू कंदव, पंहिंजो पाण में मुस्बत तब्दीलियूं आणींदव, महिनत कंदव, जिदोजहद कंदव, कामयाबी हासिलु कंदव, हिकिड़ो स्टेटस हासिलु कंदव, हिकु मयारी ज़िंदगी पंहिंजी बणाईंदव, त तव्हांखे कंहिंसां भेट करण जी ज़रूरत न आहे। पोइ तव्हां नफ़सियाती तौर बि मज़बूत थींदव, तव्हां दिमाग़ी तौरु मज़बूत थींदव, तव्हांजी मज़बूत शख़्सियत साम्हूं ईंदी, ऐं ॾाढी हिकिड़ी अट्रैक्टिव शख़्सियत तव्हांजी बणिजी वेंदी, ऐं तव्हां कामयाबु ज़िंदगी गुज़ारींदव। तंहिं करे कॾहिं बि कंहिंसां भेट न करियो। नंबर 3 परेशान न थियो। परेशान थियण सां मसइला हल न थींदा आहिनि, परेशान थियण सां मसइला वधंदा आहिनि, परेशान थियण सां असां वटि हल न ईंदा आहिनि, मीन्स सोल्यूशन्स न ईंदा आहिनि, पर असांजे मसइलनि में इज़ाफ़ो थींदो आहे। तंहिं करे ज़िंदगी में कॾहिं बि परेशान न थियो। ऐं दोस्तो, जंहिं ॾींहुं तव्हां परेशानी खे ख़तमु कयो ऐं ख़ुशगवार ज़िंदगी जो या ख़ुशी वारी ज़िंदगी जी शुरूआति कई, उहा तव्हांजी नई ज़िंदगी जी शुरूआति हूंदी। ईअं सम्झो त तव्हांजी ज़िंदगी हाणे शुरू थी आहे, ऐं पोइ तव्हांजा फ़ैसिला बि मज़बूत थींदा, हर मसइले जो हल बि तव्हां वटि ईंदो, ऐं तव्हांजी शख़्सियत मज़बूत थींदी, ऐं सेहतमंद ज़िंदगी तव्हांजी गुज़रंदी, बीमारियूं ख़तमु थी वेंदियूं। छाकाणि त ख़ुशी जहिड़ी खुराक न हूंदी आहे। त हमेशह ख़ुशि रहो, पंहिंजो घणो ख़्यालु रखो। तव्हां पाण ख़ुशि रहंदव त तव्हां ॿियनि खे बि ख़ुशियूं ॾींदव, तव्हां पाण परेशान हूंदव त तव्हां ॿियनि खे बि परेशान कंदव। ज़िंदगी में ख़ुशि रहण जूं ॻाल्हियूं सिखो, ज़िंदगी खे ख़ुशि गुज़ारियो। ज़िंदगी जेतिरी आहे ओतिरी ई गुज़रंदी, तंहिं करे इनखे परेशानियुनि में न गुज़ारियो, हमेशह ख़ुशि गुज़ारियो। ख़ुशि रहण सां तव्हां बहितरीनु ज़िंदगी गुज़ारींदो, तव्हांजी ज़िंदगी में निखार अची वेंदो। पंहिंजो घणो ख़्यालु रखो, वरी मिलंदासीं ॿिए कंहिं वीडियो सां।